अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम क्राइम वॉच में आवा हाँ जो मेज़बान गाज़ी झंडेर। अजो के क्राइम वॉच की शुरुआत रवायत मूजिब असां क्राइम की स्टोरीज सां ही कंदासीं। बदकिस्मती सां कराची पाकिस्तान जो वॾो शहर है, पर स्ट्रीट क्राइम के हवाले से हर भेरे कराची जूं स्टोरीज जेके आहिनि उहे पाकिस्तान के ॿिनि सभिनी शहरनि ते या ईअं खणी चऊं त सिंध जे ॿिनि शहरनि जी भेट में वधीक अहमियत लहणनि थियूं। इन करे आउं पंहिंजे प्रोग्राम जो जेको शुरुआत वारो ही सेगमेंट है वो कराची शहर अंदर बदमनी ऐं स्ट्रीट क्राइम वारी सूरत हाल के हवाले से तव्हां जे साम्हूं रखंदुसि। शहर सॼे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते स्ट्रीट क्राइम की वारदातुनि की शिकायत अचे पई, हर शहर के पाड़े इलाइक़े थाणे में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वारदातूं रिपोर्ट थियनि पियूं स्ट्रीट क्राइम जूं, फुरनि जूं, धाड़नि जूं, चोरियुनि जूं। उते पुलिस पिणु एक्टिव नज़र अचे पई। ख़ासि तौर ते अॼोके ॾींहुं अंदरि मलेर पुलिस ॿ अलॻि अलॻि कार्रवाइयूं कयूं आहिनि, जिन में मलेर पुलिस जी दावा है तो उन सचल ॻोठ वारे इलाइक़े में मलेर लिंक रोड वटि मुक़ाबिलो कयो आहे 3 ॾोहारियुनि सां, जिन में 3 ॾोहारी ज़ख़्मी हालत में मलेर पुलिस गिरफ़्तार किया आहिनि। जॾहिं त ॿियो जेको दावा है उहा है गडाप वारे इलाइक़े में पुलिस के तरफां SSP मलेर इरफान बहादुर जो मौक़िफ़ है तो उन्होंने गडाप पुलिस से मुक़ाबिलो किया है। मुक़ाबले में 4 ॾोहारी गिरफ़्तार किया विया आहिनि। ही हाईवेज़ तां फुरन में मुलविस वाइट करोला गैंग है, जैसे पुलिस दावा करे पई तो उन्होंने बस्ट किया है। 4 जेके गिरफ़्तार जवाबदार हैं पुलिस की तरफां उनजा नाला शो किया विया आहिनि। पुलिस बुधाए पई तो ही जेका वाइट करोला में सवार 4 ॾोहारनि जी गैंग हुई वह दरअसल हाईवे ते जेके कराची के मुल्क सां ॻंढींदड़ नेशनल हाईवेज़ आहिनि उन्हनि ते फुरूं ऐं धाड़नि में मुलविसी। ख़ुसूसी तौर ते ही जेके 4 ॾोहारी हुआ पेट्रोल पंपनि ते जेके गाॾियूं बीहंदियूं हुयूं, मुसाफ़िर बीहंदा हुआ, उनखां फुरलुट करे फ़रार थी वेंदा हुआ। ऐं 20 खां वधीक फुरनि जे वाक़िअनि में पुलिस हिननि 4 ॼणनि खे मुलविस करार ॾे पई। अॼु जी ही मलेर पुलिस जी पेशरफ़्त है। मलेर पुलिस जी दावा मूजिब अलॻि अलॻि कार्रवाइयूं आहिनि जेके यकीनन जिते असां पुलिस जूं कमज़ोरियुनि जो ज़िक्र कंदा आहियूं उते पुलिस जी परफॉर्मेंस जो ज़िक्र करण भी मूं ज़रूरी सम्झो। साॻे वक़्तु पुलिस ते हमलनि जी जेको तसलसल है कराची में उहो पिणु हिकु भेरो ॿीहर असांखे शुरू थींदे नज़र अचे पियो। गुज़िरियल ॾिहाड़े कराची जे मदीना कॉलोनी वारे इलाइक़े जे सेक्टर D में एक पुलिस एहलकार इमरान के फायरिंग करे शहीद किया वियो आहे। ॿुधायो वञे पियो त इमरान के टारगेट किया वियो। ही पुलिस एहलकार हिते सेंट्रल ज़िले में मुक़ररु हुयो ऐं पंहिंजे साहुरनि वटि घर घुमणु वियल हो। उते उनखे 8 खां 10 गोलियूं हणी शहीद किया वियो आहे। कराची शहर अंदर जेका सूरत हाल आहे, समूरी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ कराची जो रिपोर्टर नजीब नाइच। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर शहर अंदर थिए छा पियो, ख़ासि तौर ते स्ट्रीट क्राइम के हवाले से पुलिस रेंजर्स समेत ॿिया जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे कीअं एक्शन कंदे नज़र अचनि पिया। नजीब साहब अस्सलाम वालेकुम। नजीब, ही काल जो वाक़ियो पेश आयो ख़ासि तौर ते मदीना कॉलोनी वारे इलाइक़े में पुलिस जे हिकु जवान खे शहीद किया वियो। ॿुधायो वञे पियो त 8 खां 10 फायर हिन इमरान नाले पुलिस एहलकार ते कया विया जेको मौक़े ते शहीद किया वियो। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, काल यो वाक़ियो पेश आयो मदीना कॉलोनी वारे इलाइक़े में पुलिस एहलकार इमरान जेको आहे उहो उते मदीना कॉलोनी में हुयो तो उते उनके फायरिंग की जंहिंमें 8 खां 10 गोलियूं उनके लॻियूं। इन दौरान हू शहीद थी वियो मौक़े ते ही। ऐं उनजी इन्वेस्टिगेशन पुलिस जो चवणु आहे त जारी आहे। कुछ अर्सो अॻु जीअं कराची में स्ट्रीट क्राइम तमामु घणो वधी वियो ऐं उन बाद जेको आहे मुख़्तलिफ़ इजलास बि थिया ऐं उन खां पहिरियां जेको आहे कराची में जेके बम धमाका बि थिया तो पुलिस तमामु घणो हींअर ताईं भी एक्टिव है। ऐं अॼु भी पुलिस जेको आहे न तमामु घणियूं कार्रवाइयूं कयूं आहिनि। गुज़िरियल 1 हफ़्ते खां पुलिस जो इहो कार्रवाइनि वारो सिलसिलो जेको आहे रोज़ाना जी बुनियाद ते जारी आहे। गडाप पुलिस जेको आहे इंटेलिजेंस बुनियाद ते हिकु कार्रवाई कई आहे। हाईवे ते वारदातूं कंदड़ हिकिड़ो करोला गैंग जेको हुयो जेको वॾे अरसे खां हाईवे ते फुरूं कंदो हो, उहो जेको आहे SSP मलेर चवणु आहे त गिरफ़्तार कयो आहे। इन में 4 ॾोहारी आहिनि जिन्हनि खे मलेर पुलिस जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। उनखां अलावा सचल पुलिस जो मलेर लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो आहे, जंहिं दौरान बि जेको आहे 3 ॾोहारी गिरफ़्तार किया विया आहिनि। उनखां अलावा समनाबाद पुलिस
300 खां वधीक स्ट्रीट क्राइम में मुलविस ॾुहारियुनि खे CCTV फुटेज जी मदद सां गिरफ़्तार कयो आहे। नजीब हिकिड़े पासे पाण पंहिंजे व्यूअर्स जे साम्हूं रखूं पिया पुलिस जी जेको ही एक्शन आहे या कार्रवायूं आहिनि या पुलिस जी परफॉर्मेंस आहे, ॿिए पासे जीअं तव्हां ज़िक्र कयो पिया त समानाबाद पुलिस CCTV फुटेज जी मदद सां ॾुहारियुनि खे गिरफ़्तार कयो आहे जेके ॾुहारी सवनि जे तादाद में वारदातुनि में मुलविस रहिया आहिनि। इहो पुलिस जो मौक़िफ़ आहे। पर साॻे वक़्तु जेका स्ट्रीट क्राइम जी शिकायत आहे नजीब साहिबु, उहा बि शहर में उन तसलसल सां बरक़रार आहे। थोरे जो पाण ज़िक्र करियूं पिया त कराची शहर अंदरि ताज़ो जेके दहशतगर्दी वारा वाक़िया थिया आहिनि उन खां पोइ पाण खे रोडनि रस्तनि ते पुलिस रेंजर्स समेत ॿिया कानून लागू कंदड़ इदारा एक्टिव नज़र अचनि पिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस जी जेका पिकेटिंग आहे उहा स्ट्रॉन्ग आहे, पुलिस जी जेका पेट्रोलिंग आहे उहा स्ट्रॉन्ग नज़र अचे पई। हंध हंध ते तव्हां ॾिसो पिया त पुलिस गाॾियुनि खे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे रोके करे चेक करे पई। उन हूंदे बि एॾी वॾी चौकसी शहर अंदरि अलर्ट हूंदे बि जिते शहर अंदरि थ्रेट हुजे दहशतगर्दी जो ऐं कानून लागू कंदड़ इदारा रेड अलर्ट ते मौजूदु हुजनि, उन कंडीशन में भी जो स्ट्रीट क्राइम है नजीब उन जो भी शिकायतूं अचन पियूं। अॻूणे सेक्रेटरी फज़लुल्लाह पेचू साहब जी गाॾीअ खे गुज़िरियल दिहाड़े फुरियो आहे शायद। जी बिल्कुल, अॻूणे सेक्रेटरी फज़लुल्लाह पेचू साहब एयरपोर्ट खां अची रहियो हो त उन सां गॾु ॿी गाॾी हुई जंहिंमें उनजो सामान हुयो, लैपटॉप ऐं उनखां अलावा कुझु पैसा ऐं कीमती जेके आहिनि उनजा डॉक्यूमेंट्स हुआ उहे जेके आहिनि फुर कया विया ऐं उनजी FIR बि दाख़िल कई वई आहे। इन्वेस्टिगेशन पुलिस जो चवणु आहे त हींअर ताईं जारी आहे। ॾिसो, पुलिस जूं इहे कार्रवायूं जेको आहिनि उहे त जारी आहिनि ऐं अॼोके ॾींहं में पुलिस केतिरा ई ॾुहारी गिरफ़्तार कया आहिनि। पर इन मां जेकॾहिं इहे ॾुहारी जेके आहिनि वरी आज़ादु थी वेंदा त पुलिस जो इहो मौक़िफ़ जेको पुलिस जी आला कमान मुख़्तलिफ़ आम इलाइक़नि में वॾे वज़ीर ॾाढो इहा रखंदी रही आहे त इन हवाले सां कानून तमामु घणो सख़्तु कया वञनि त जीअं हिकु चकर जेके ॾुहारी गिरफ़्तार थियनि था त ॿीहर जेको आहे उन्हनि ते नज़र हुजे ऐं उहे जेके आहिनि एतिरो न जल्दी आज़ादु थी सघनि ऐं कानून जेको आहे उहो मज़बूत हुजे त जीअं उहो नजीब साहब ॾिसो न, उहो त मजमूई तौर ते पंहिंजो जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे उन में झोल आहिनि। ख़ुदि पुलिस जी इन्वेस्टिगेशन में झोल हूंदा आहिनि। हिकिड़ो पुलिस जी जेका सीनियर लीडरशिप आहे उनजो नज़रियो इहो आहे त जेके जवाब पुलिस या रेंजर्स समेत जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उनजी डेटा गॾु थिए पई त जेके हेबिचुअल ॾुहारी आहिनि जेके बार बार गिरफ़्तार करे जेल मोकिलिया वञनि था, वरी उहे कुझु अरसे खां पोइ हफ़्तनि या महीननि खां पोइ वरी ॿाहिरि निकिरी अचनि था, वरी साॻियो क्राइम करनि था, वरी उनखे मोकिलियो वञे थो। हिकिड़ो नेक्सस आहे जेको जेल अंदरि बि कमु करे पियो, जेल खां ॿाहिरि बि कमु करे पियो। बहस थिए पियो, सीनियर पुलिस जी लीडरशिप इहो उज़र ॼाणाए पई त छाकाणि त असांजो जेको इंसाफ़ वारो निज़ाम आहे उहो कमज़ोर आहे, इन जे करे उनखे कोर्टनि मां सज़ाऊं न पियूं अचनि, ॾुहारी ॿाहिरि निकिरी अची वरी साॻियो धंधो करनि था। पर साॻे वक़्तु इहो बि त सच हक़ीक़त आहे नजीब साहब त पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा इंतिहाई ग़ैर मयारी आहे। इन्वेस्टिगेशन वारो जेको शोबो आहे पुलिस जो उहो ग़ैर मयारी आहे। पुलिस जो जेके कार्रवायूं आहिनि उन्हनि खे शक जी निगाह सां ॾिठो वञे पियो। जेके पुलिस जूं मुक़ाबलनि वारियूं दावाऊं आहिनि, टंग में गोली हणी ऐं ॾुहारी खे ज़ख़्मी हालत में मुक़ाबले में करण वारी दावा हाणे त हिकिड़ो मज़ाक़ बणियल आहे यकीनन। त पुलिस जूं पंहिंजूं बि इलाही सारियूं कमज़ोरियूं आहिनि जंहिंजे करे इहा शिकायत पैदा थिए पई त ॾुहारी पुलिस हिकु भेरे जेको ॾुहारी पुलिस जी इन्वेस्टिगेशन मूजिबि 100 ॾोहनि में 100 वारदातुनि में मुलविस आहे स्ट्रीट क्राइम जी में, पर उहो 6 या 12 महीननि खां पोइ वरी ॿाहिरि रिलीज़ थी निकिरी अचे थो। यकीनन इन में प्रोसिक्यूशन जूं जा इशूज़ आहिनि त पुलिस जा बि इशू आहिनि न नजीब। जी बिल्कुलु, पुलिस जो जेको इन्वेस्टिगेशन वारो पासो आहे बिल्कुलु उहो तमामु घणो सिलो आहे। इहो बि नज़र आयो आहे त पुलिस रुगो पंहिंजी कारकर्दगी शो कराइण लाइ या कुझु SSP जेके आहिनि पंहिंजो नाले खे जेको आहे वधीक पॉपुलर करण लाइ सिर्फ़ु इहे कार्रवायूं कंदा आहिनि, पर उनजो जेको बुनियादु जेको आहे उहो कुझु न हूंदो आहे या उहो केस प्रॉपर पुलिस फॉलो न कंदी आहे, जंहिंजे करे बि इहे जेके आहिनि ॾुहारी वरी आज़ादु थी वञनि था। ऐं इन जे करे पुलिस जो बि ज़ाहिर इन हवाले सां तमामु घणो ऐं ॿियो वरी त पुलिस जेकी कार्रवायूं करे थी उहे मिसाल तौर गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जेके पुलिस जो सिलसिलो जारी आहे। अॼु जेके पुलिस 2 वॾियूं कार्रवायूं कयूं आहिनि त हिकु गडाप वारो जेको गैंग आहे जेको हाईवे ते ॾुहारी सर्जन कंदो उहो तमामु वॾी कार्रवाई आहे। ॿियो समनाबाद पुलिस जेको 300 खां वधीक स्ट्रीट क्राइम में मुलविस हुयो उनखे CCTV फुटेज ज़रिए गिरफ़्तार कयो आहे।
ये पुलिस जूं जेकी कारवायूं आहिनि इहे जारी सुठियूं रहणु खपनि। आहिनि नजीब साहब ये कारवायूं पुलिस जूं सुठियूं आहिनि। जीअं तव्हां ॿुधायो पिया त समानाबाद पुलिस जी दावा आहे त उन्हनि CCTV फुटेज जी मदद सां अहिड़ो ॾोहारी टोलो पकड़ियो आहे जेको स्ट्रीट क्राइम जी 300 वारदातुनि में मुलविस रहियो आहे। पर छा नजीब साहब पंहिंजे साम्हूं इहो मिसाल न आहे त कराची पुलिस जंहिं माण्हू खे 100 माण्हुनि जी टारगेट किलिंग जे इल्ज़ाम हेठि पकड़े जेल मोकिलियो हो, उहो माण्हू चंद सालनि में 100 क़त्ल में मुलविस बकौल पुलिस जो जेको हुयो उहो वापसि ॿाहिरि निकिरी आयो। ऐं तव्हां असां मीडिया में रिपोर्ट कयो त जेको माण्हू 100 क़त्ल केसनि में जेल मोकिलियो वियो हो उहो माण्हू वापसि मोटी आयो आहे। तोड़े जो नजीब साहब हिते जेका पुलिस जी लीडरशिप आहे, ख़ासि तौर ते कराची पुलिस चीफ एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमन जहिड़ो प्रोफेशनल ऑफिसर आहे ऐं IG मुश्ताक महर खे सिर्फ़ु इन बुनियाद ते हटायो वियो त हू बहितर परफॉर्म न करे सघियो। हाणे जेको वक़्ती IG आहे डॉक्टर कामरान फज़ल, उन जे ख़िलाफ़ु अदालत सख़्तु कावड़ जो रिएक्शन ज़ाहिर कयो आहे ऐं ख़ुदि उनखे हटायो वञे पियो, उन जी जॻह ते ॿियो भट्ट साहब IG आदो वञे पियो। त जेका समूरी सूरत हाल आहे उथल पुथल वारी, हिकिड़े पासे पुलिस जी सीनियर लीडरशिप खे चेंज कयो वञे पियो सिर्फ़ु परफॉर्मेंस जे बुनियाद ते, इन बुनियाद ते सिंध गवर्नमेंट जो या अदालतुनि जो इहो फोकस आहे त जेको क्राइम आहे उनखे कंहिं तरीक़े सां रोके सघिजे। ॿिए पासे जेके सुठा पुलिस ऑफिसर आहिनि, जीअं मूं ज़िक्र कयो ग़ुलाम नबी मेमन साहब जो, या इन टाइप जा खोड़ प्रोफेशनल पुलिस ऑफिसर्स आहिनि जंहिंजी ख़्वाहिश आहे त पुलिसुनि जो जेको सिस्टम आहे उहो ठीकु थिए, पर थाणे सतह ताईं ठीकु थिए कोन पियो। जी बिल्कुलु, इन हवाले सां हुकूमत ऐं पुलिस खे गॾिजी इन हवाले सां इन कानूननि खे वधीक मज़बूत करणो पवंदो ऐं पुलिस खे पंहिंजी परफॉर्मेंस रुॻो गिरफ़्तारियुनि ऐं छापनि ऐं मुक़ाबलनि खां वधी करे जेको प्रोसिक्यूशन वारो मामिलो आहे उनमें बि तमामु घणो मज़बूती सां उन प्रोसेस खे तॾहिं स्ट्रीट क्राइम मां जान छॾाए सघिबी, तॾहिं शहरी सुख जो साह खणी सघंदा। वॾी महिरबानी नजीब नाज़िर साहब, तव्हां वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, मुंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे, हींअर टाइम थिए पियो ब्रेक जो। मुख़्तसिर वक़फ़े खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं हलंदासीं शिकारपुर में बदमनी जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहा खे छुए पई, केतिरा ई माण्हू अगवा आहिनि, समूरी सूरत हाल तव्हांजे साम्हूं रखबी।